पाड़ी। हाँ तो दोस्तों अस्सलाम वालेकुम। जैसे कि अज मैं आपको बताऊं तो मैंने आज ज़िंदगी में पहिरीं वारी वोट ॾिते हैं। वोट मुझको ॾियणो न हुयो। असल में मैंने वोट जो ॾिता है ना, इस वजह से ॾिता है जो मुझको आसिफ जरदारी की बहुत याद आ रही थी। आसिफ जरदारी जब मुझे याद आया तो मैं भज के तकड़ में उते ऑफिस में ॿ वोट मार के आया हूँ, टे वोट हण के आया हूँ। इधर देखो दोस्तों, मैंने वोट ॾिते हैं, सब आसिफ जरदारी की याद आ गई, इसलिए मैंने वोट ॾिते हैं। न तो मेरे को तो वोट ॾियणो ही न हुयो। खुदा जो कसम मुझको वोट ॾियणो ही न हुयो। जितनी महंगाई हो गई है ना, तो खुदा जो कसम वोट ॾियणो ही न हुयो किसको भी। बस यही वजह थी जो आसिफ जरदारी मुझको याद आ गया तो मैं भज के वोट दे आया हूँ। हाँ, इस वजह से मैं एक गाना गा रहा हूँ जो आपको सुनना पड़ेगा। हमने वोट दिया आपको, अब हमको क्या मिलेगा। मेहरबानी करो 8 कलाक जो गर्मी में मर के आए हैं, उसका कुछ सिला दो हमको। ॿिया न घणी सस्ताई कयो, खुदा जी मार पए। 8 कलाक हेॾे ॾिसो गर्मी में मरी आया हूँ। ज़िंदगी में पहिरीं वारी वोट ॾिनो आहे। असांजा लाह निकिरी विया आहिनि गर्मीअ ते। सुबुह खां वठी आया आहियूं बुख ते उञ ते मरी विया आहियूं। खुदा जो कसम सफ़ा लाह निकिरी विया आहिनि असांजा। हेॾे ॾिसो, हमने ॿ वोट दिया है। हेॾे ॾिसो, ॿ वोट। छा कयूं, वोट ॾियणो पइजी वियो। आसिफ जरदारी की यादि में वोट ॾिनोसीं अॼु। वॾी महिरबानी दोस्तों, वोट ॾेई आयासीं। हाणे पटका ॿधे आया आहियूं। बसि हाणे छा कयूं, ॾियणो त हुयो न। छा आहे, असांखे वरी भोतार वॾेरा ॿिया टियां बि चवनि पिया यार वोट ॾियो, इन करे ॾिनोसीं। बाक़ी महांगाई जहिड़ी हुई न, असांखे वोट ॾियणो ई न हुयो। हा ठीकु आहे दोस्तों, त वालेकुम सलाम दोस्तों। तव्हांजी वॾी महिरबानी जो हीअ असांजो लेक्चर तव्हां ॿुधो। कावड़ त घणी तव्हांखे लॻंदी जो असां वोट ॾिनोसीं, पर छा कयूं, न पिया ॾियूं त बि असांजे लाइ गुज़ारो न पियो थिए न। हा सम्झी वियो न। ठीकु आहे दोस्तों, जीअं त हे मासूम ॿार मूंसां गॾु आहिनि। हेॾे हेॾे अचो बाबा, हेॾे अचो। तव्हां ॾेखार बाबा किरी पायां। छा बात, किर न। वोट ॾिनो, तव्हां ॾिनो आहे वोट? न ॾिनो त भलो कयो त वोट न ॾिजो। असां बि कोन ॾींदा हुआसीं, नंढा हूंदा हुआसीं त। हा वॾा थिया असांखे वोट ॾियणा था पइजी वञनि। ज़ोरी माण्हू छिके वञनि था, हल वोट ॾे हली। नथा ॾियूं त काड़जी था वञनि न। इन करे वोट अॼु ॾेई आया आहियूं दोस्तों। जीअं त टे वोट 4 वोट अॼु वरिता अथनि असांखो। 3.5 कलाक त गर्मी में मारियो अथनि। हेॾे गर्मी त ॾिस कहर लॻो पियो आहे। न पाणी न कुझु, न उते इंतिज़ामिया न कुझु। लाह निकिरी विया आहिनि, वोट ॾेई मरी विया आहियूं। ठीकु आहे बाबा, तव्हां रांदि बांदि खेॾो। मां तव्हां ॾिनी आसिफ जरदारी खे। अलाह मालिक आहे। जरदारी साहब तव्हां मुंहिंजो अकाउंट ते कुझु मोकिलियो, खुदा खे मञो। तव्हां नथा मोकिलियो त जरदारी साहब जा ॿिया जियाला ई खणी मोकिलियो। 2-3 रुपया तव्हां ई खणी मोकिलियो यार। वोट ॾिना आहिनि अॼु बाक़ाइदे। ठीकु आहे दोस्तों, वालेकुम सलाम।